अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए 4 जेडीओ न्यूज़ है वज़ीर उंदड़ नाशामा ख़बर शामिल कयूं था। एकेदारी जी नौजवान नारी रशीदा ख़ासकिली पंहिंजे भाउ ज़हूर ख़ासकिले सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब पहुची मीडिया आॾो दाईंदे चयो त 29 अप्रैल ते ॾींहुं ॾिठे जो मूंखे हमीद रमीज़ अलाए ॾिनूं शाहनवाज़ वारनि नशो ॾेई हथियारनि जे ज़ोर ते मूंखे रमज़ान कॉलोनी काज़ी अहमद मां अगवा करे मूंसां ॾाढाई कई ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मूंखे रहाईंदा हुआ ऐं हिननि मुंहिंजो ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते रमीज़ सां निकाह करायो ऐं गुज़िरियल ॾींहुं ॻोठ अहमद ख़ान ख़ासकिले मां वज मिलण ते मां फ़रार थी घर पहुची वई आहियां। हिन चयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी उमिरि 14 साल आहे। मूंखे अगवा कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून जे कटड़े में बीहारियो वञे। जॾहिं त मुतासिर न्याणी जे भाउ ज़हूर ख़ासकिले चयो त मुंहिंजी भेण खे ज़बरदस्ती अगवा करे खणी विया। मूं ADNC काज़ी अहमद थाणे दाख़िल कराई पर पुलिस को बि क़दम न खयो रहंदो असांखे दाबा ॾियण लॻी ऐं हींअर मुंहिंजी भेण अगवा कंदड़नि जे चंबे मां फ़रार थी घर पहुची वई आहे। हिन चयो त असां अदालत जो दरवाज़ो बि खड़काईंदासीं ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो था कयूं त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं जिन मासूम न्याणीअ सां ॾाढाई कई आहे उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे कानून मूजिबि सख़्तु क़दम खयां वञनि। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।